दादू सिंध में कबीलाई तकरार जे खात्मे बहरिया टाउन इंतजामिया पारा सिंधी व सिंधिन ते कब्जे सिंध में बदमनी खिलाफ एसयूपी पारा एहतजाजी मुजाहिरो धरणो। दादू एसयूपी जिले दादू तालकाई सिटी जे अगवाणनी कारकुनन पारा हथन में बैनरी प्ले कार्ड खणी एहतजाजी मुजाहिरो करे प्रेस क्लब आडो धरणो हुयो। दादू सिंध में हथ वठी कबीलाई तकरार कराए इंसानी जानियूं ज़ाया कराई पई वञनि मुज़ाहिरीन। दादू पूरी सिंध में कबीलाई तकरार जी बाहिबरी रही आहे। ताज़ो हिकी घर जा 10 भाती कत्ल थी विया। कातिलन कानून खां अञा ताईं आजा आहिनि मुज़ाहिरीन। दादू सरदारी निज़ाम ऐं कानून जी रिट न हुजण सबब कबीलाई तकरारन खे हथी मिली रही आहे मुज़ाहिरीन।